अस्सलाम वालेकुम। अॼु असां पहिरीं क्लास जो सबक टियों पढ़ंदासीं। सबक टियों। असां जो नबी सगोरो सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम। असां जे प्यारे नबी सगोरे जो नालो हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम आहे। पाण सगोरा अल्लाह साईं जा आख़िरी नबी आहिनि। पाण मक्के शरीफ़ में ॼावा। संदनि पीउ जो नालो हज़रत अब्दुल्ला ऐं अमड़ जो नालो हज़रत बीबी आमिना आहे। पाण सगोरा नंढे हूंदे खां ई सुलक्षणा, सचार ऐं ईमानदार हुआ। अल्लाह साईं मथनि क़ुरान शरीफ़ लाथो। क़ुरान शरीफ़ अल्लाह साईं जो आख़िरी किताब आहे। पाण सगोरन फरमायो त अल्लाह हिकु आहे। नमाज़ पढ़ो। माउ पीउ जो चयो मञो। वॾनि जो अदब करियो। नंढनि सां प्यार करियो। पाड़े वारनि सां सुठा हलो। इल्मु पिरायो ऐं सच ॻाल्हायो। हाणे असां इन सबक खे रवां पढ़ंदासीं। सबक टियों। असांजो नबी सगोरो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असांजे प्यारे नबी सगोरे जो नालो हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। पाण सगोरा अल्लाह साईं जा आख़िरी नबी आहिनि। पाण मक्के शरीफ़ में ॼावा। संदनि पीउ जो नालो हज़रत अब्दुल्ला ऐं अमड़ जो नालो हज़रत बीबी आमिना आहे। पाण सगोरा नंढे हूंदे खां ई सुलक्षणा, सचार ऐं ईमानदार हुआ। अल्लाह साईं मथनि क़ुरान शरीफ़ लाथो। क़ुरान शरीफ़ अल्लाह साईं जो आख़िरी किताब आहे। पाण सगोरन फरमायो त अल्लाह हिकु आहे। नमाज़ पढ़ो। माउ पीउ जो चयो मञो। वॾनि जो अदब करियो। नंढनि सां प्यार करियो। पाड़े वारनि सां सुठा हलो। इल्मु पिरायो ऐं सच ॻाल्हायो।